सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हिकिड़ो वरी पियो चए त मुखों जे पुछनि था हुजूर जन जे विलादत ते ख़ुशी ऐं पंहिंजो कंहिं कया मके में जंहिं साल हुजूर ॼावा 12 रबीउल अव्वल ते उन ॾींहं ते उन वक़्त में कंहिं ख़ुशी मल्हाई हुई, कंहिं भत कोन कया, कंहिं इहे पंहिंजो मीलाद कोन कया, तंहिंजे करे तव्हां न कयो असां बि नथा कयूं। हाणे उनखे सीरत जो मुतालियो न आहे, किताब पढ़िया न आहिनि जेको चवे थो त हुजूर जे उन साल ते ख़ुशी न मल्हाई वई हुई। अचु त मां तोखे सीरत जा किताब ॾेखारियां त हज़रत अब्दुल मुतलिब हुजूर जे विलादत वारे ॾींहं ते पूरे मके जे सरदारनि खे, वॾेरनि खे, अमीरनि खे, ग़रीबनि खे, मिसकीननि खे दावत ॾिनई मुंहिंजो पोटो मोहम्मद ॼाओ आहे, अचो लंगर खाओ। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। वाह वाह, हक हक सोना। हिकिड़ो सुन्नी पियो थो चवे त अदा उन वक़्त में सभई काफ़र हुया न मके में, केरु ख़ुशी मल्हाया, असां मुस्लमान आहियूं ख़ुशी था मल्हायूं। पंहिंजे ज़बान खे लॻाम ॾे। छा मुंहिंजे चङा मुड़ुस आया, वॾेरा क़ौमुनि जा चङा मुड़ुस, जेॾी महिल मानी खाई दंग कयूं न, दावत थी वई, ज़ियाफ़त थी वई, इहा ज़ियाफ़त हुई मीलाद जी। सुभान अल्लाह। छा जी? मीलाद जी। छा जी? मीलाद जी। मीलाद जी। हूअं त अब्दुल मुतलिब सखी हो, सदाईं पियो खाराईंदो, पर हीअ जेका दावत हुई सा मीलाद शरीफ। पोइ जेॾी महिल मानी खाई सभिनी सरदारनि दंग कयो ऐं चयूं त अब्दुल मुतलिब पोइ पोटो असांखे ॾेखार त सही। सुभान अल्लाह। ऐं नालो छा रखियो अथईसि? सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। जनाबे अब्दुल मुतलिब चयो तरसो। सुभान अल्लाह। हबीबन खे घुराई। सुभान अल्लाह। खुदा जो कसम, मक्के वारनि सरदारनि अमीरनि ग़रीबनि मुस्तफ़ा जे मुखड़े खे ॾिठो। हर को ईअं पियो चवे त काइनात में हिन जहिड़ो सुहिणो दुनिया में ॿियो थियो न थींदो जहिड़ो मोहम्मद मुस्तफ़ा जो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। वाह। अब्दुल मुतलिब नालो छा रखियो अथई? चई नालो रखियो अथमांसि मोहम्मद। सुभान अल्लाह। ऐं इहो नालो हुजूर खां अॻु में कंहिंजो बि नालो न हो। करमुल्ला मुंहिंजो नालो आहे, दुनिया में खोड़ करमुल्ला आहिनि। हज़रत अल्लामा मौलाना अब्दुल वहीद साईं, अब्दुल वहीद नाले सां खोड़ धरती ते मौजूदु आहे, पर मुहम्मद नाले वारो हुजूर खां अॻु में दुनिया में ॿियो केरु हुयो ई न। जहिड़ो जिस्म निरालो तहिड़ो इस्म निरालो। अब्दुल मुतलिब हे नालो किथों आंदो? त हिन रुई ज़मीन में कंहिंजी तारीफ़ में एतिरा किताब न लिखिया विया आहिनि जेतिरा मदीने वारे जे शान। सुभान अल्लाह। कंहिंजी तारीफ़ में एतिरा खिताब तकरीरूं जलसा न थिया आहिनि जेतिरा मुस्तफ़ा जे तारीफ़। सुभान अल्लाह। कंहिंजी तारीफ़ में एतिरा गज़ल मौलूद नज़म शेर न ठहिया आहिनि, एतिरा शाइरनि न ॻाया आहिनि जेतिरा मदीने वारे। सुभान अल्लाह। कंहिंजी तारीफ़ में एतिरा लुड़क न किरिया आहिनि, कंहिंजे इश्क में, कंहिंजी मोहब्बत में, कंहिंजे तड़प में एतिरा लुड़क धरती ते न किरिया आहिनि जेतिरा मोहम्मद मीर जे इश्क में, हुजूर जी मोहब्बत में जेतिरा लुड़क हारिया विया आहिनि। अब्दुल मुतलिब हे नालो किथों आंदो? वो तो अरबी दाना, अरबी उन्हनि जी ॿोली न। मोहम्मद नाले जा इसरार ग़वामिज़ रूमूज़ उहे सम्झनि पिया, चवनि पिया त हे नालो किथों आंदो? हेड़ो भलो नालो, जहिड़ो बच्चो सुहिणो आहे अहिड़ो हिन जो नालो बि बेमिसाल। ख़बर अथई हज़रत अब्दुल मुतलिब जवाब कहिड़ो ॾिनो?
हजरत अब्दुल मुतलिब चयो त मां अहिड़ो बच्चो मुंहिंजे घर आयो आहे जंहिंजी तारीफ़ ज़मीन वारा बि कंदा आसमान वारा बि कंदा। वाह अब्दुल मुतलिब तुंहिंजो अक़ीदो। उन किताब में रिवायत आहे हजरत अबू दरदार रज़ी अल्लाह ताला अन्हु हदीस जो रावी आहे मर्रन हजरत आमिर कान यालम वक़ाय विलादती हुजूर जी विलादत जा वाक़या ओ जो किसरा जा कुंगरा किरी पिया सावा वारो ओ जो पंहिंजो तलाउ हुयो उहो सुकी वियो ऐं जेको हुते ईरान में आतिश कदो ॿरंदो हुयो उहो जामी वियो ऐं हुजूर जे अचण सां बुत ऊंधे मुंहुं किरी पिया। ये मौजज़ा जेके साईं जे विलादत जा हुया न इहे पंहिंजे पुटनि खे ॿुधाए पियो पंहिंजे मिटनि अज़ीज़नि खे इहे विलादत जा मौजज़ा ॿुधाए पियो। पुट सम्झव माना घर में महफ़िल मिलाद न समझो घर में असा भी सगोरे जे घर में आई हिनन जी मजलिस हले पई त मर्रन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इला बैत मुस्तफा सोहणो ने जे घर का चे गुजरियो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। छा मालूम थियो कुछ समझ में आयव सुभान अल्लाह। जिते मीलाद थींदो आ मर्रन नबी हुजूर जो मीलाद आसमानन ऐं ज़मीनुन ते खुशू मीलाद जो आसमानन ऐं ज़मीनुन ते खुशू मीलाद जो इब्लीस पियो पिटका करे मरदूद थियो बर्बाद वा मीलाद वा मीलाद वा महबूब जो मीलाद वा कर मुला अल्लाह मीलाद वारन ते करीमन जा करमा जो करे मीलाद रहंदो शाद वा आबाद वा मीलाद वा महबूब जो मीलाद वा मीलाद वा मीलाद वा महबूब जो मीलाद। तवज्जो चाहिंदुसि अल्लाह तव्हांजो ध्यानु चाहिंदुसि। हाणे आमिर जे घर में पे हली मजलिस छा पियो करे ऐं पोइ छा थियो हाणे असुल ॻाल्हि इहा आहे हेसी जो अमल जॾहिं हुजूर जो लाहे मुंडी वञी खूह में उछलाईं मोटी आयो हथ खाली मुंडी काॾे कई सही खूह में उछल पाण पर में ज़ाल केॾी आहे न माई खे त पाण जाइज़ आहे न साईं अहिड़ी शइ मुंहिंजे घर में न हुजे जेका मुंहिंजे यार खे न वणे। सुभान अल्लाह वाह 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 सुभान अल्लाह। हुजूर जे साम्हूं ग़लति कमु थिए त हुजूर चुप कंदा ज़रूर मना कंदा न आमिर ही छा थो करी मुंहिंजो मीलाद थो पढ़ी बिदअत थो करी मुल्ले खे 1500 साल पोइ ख़बर पइजी वई त दरियूं दीवारूं ऐं दरजा ॾेका कर नज़र आयो तन जो तबीब महकार थी विया उम्मत जा नसीब बेड़ा पार थी विया आयो रब जो हबीब उपकार थी विया। अम्मा हलीमा जो भाग आई मक्के वारे वाग पोती महबूबाणे माग लातई सीने सा सभाग सुभान अल्लाह खयई लालण लबीब चिमकार थी विया खुलिया उम्मत जा नसीब बेड़ा पार थी विया आयो रब जो हबीब उपकार थी विया। हाणे
कुछ मीलाद जो बयान सुभाणे जे लाइ बि बचाए रखा ॾींहं जो जोही में ऐं राति जो वरी दादू शहर में ईंदो या ॾिठो पीर पुनी मुराद जी अदा हाणे इहो ई मीलाद ॿुधोसीं साईं बयान कयो इन अल्लाह कद फतह लका अबवाब रहमा मीलाद वारा रब तुंहिंजे लाइ रहमत जा दर थो खोले बस अॼो को ॾींहुं रहमत खपे सुभाणे न खपे जी अचबो अञा त जलसा हलंदा साईं सॼो महीनो इंशाअल्लाह शरीक थींदो किताब वरी आहे न्याणियुनि लाइ न्याण अॼु ई पहुतो आहे कापियूं बि चए थो रुॻे बसि 60-70 आंदियूं अथसि मुझो ख्याल है ये 60-70 कापियूं तो हिन जलसे में तव्हां वठंदव पूरी जिंदगी औरत के कीअं जिंदगी गुजारजे मर्द ही ज़ाल पाण में जिंदगी कीअं गुजारनि ख़ासि करे मुबल्लिग औरतूं उन्हनि जे लाइ ही निसाब आहे सो ये टे किताब तव्हां सभु वठंदव ऐं ॿियनि ताईं मुहम्मदी पैगाम पहुचाईंदव अल्लाह करी मुंहिंजो चवणु तव्हां असांजो ॿुधणु पंहिंजे दर ते क़बूल ऐं मंज़ूर फरमाए मीलाद शरीफ जो लंगर बि मौजूदु आहे पहिरीं तव्हां कुल शरीफ पढ़ो त हज़रत किबला साईं मिठड़ो साईं हज़रत साईं हसनुल्लाह बिरादर मोहतरम जे रूह खे तोहफ़ो पेश कंदासीं ए मुंहिंजा मौला ही पाक कलाम जेको पढ़ियो करीम रब इन जो अजरो सवाब मदीने वाले साईं जी बारगाह बेकस पनाह में पेश कयूं क़बूल मंज़ूर उन्हनि जे हथारों अहल बेत अतहार जमी औलियाए किराम पीराने पीर दस्तगीर जमी हजरात नक्शबंदिया कादरिया चिश्तिया सुहरवर्दिया सलासिल औलिया जे अरवाह मुक़द्दसा के उन्हनि जो अजरो सवाब पहुचा महबूब इलाही ऐं उन जे बचन उन जे घराणे जे मथां पंहिंजूं रहमतूं बरकतूं नाज़िल कर ही अजरो सवाब ख़ुसूसन मिठड़े साईं जे रूह के पहुचा उन जा दर्जात बुलंद कर उन जे कब्र के जन्नत जो बागीचो बणा मौला जेकी हिन महफ़िल में हाज़िर थिया सभिनी जी हाज़िरी पंहिंजे दर ते क़बूल कर सभिनी जे दिलयुनि जूं मुरादूं पूरियूं कर सभिनी जे मथां मेहरे नज़र कर ये मुंहिंजा मौला पंहिंजे हबीब जे सदके असांजा हथड़ा ख़ाली न मोटा इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबीना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन सभी दोस्त आमीन सलातो सलाम अलैका या रसूल अल्लाह अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह
أشهد أن لا إله إلا الله أشهد أن محمد رسول الله أشهد أن محمد رسول الله حي على الصلاة حي على الصلاة حي على الفلاح حي على الفلاح الله أكبر الله أكبر لا إله